इन जो मतलब त मुझो दुश्मन बियो केर न पर मुझो पांचो भाइटियो शमीरा। शमीरा अज तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं। सरदार साहब हिन सुखे पंहिंजो वाइदो पाड़ियो। अवां जो असुल दुश्मन ऐं गुजो दुश्मन ज़ाहिर थी वियो। हाणे हिन जे लाइ छा हुकुम? सुखिया मूं हिन सां वाइदो कयो हो जेकॾहिं मुंहिंजे दुश्मन जा नाला ॿुधाईंदो त मां हिनखे माफ़ करे छॾींदुसि, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां। खुदा जे वास्ते मूंखे न मारियो। हलियो वञ गुलज़ार, मूं तोखे बख़्श कयो। जीअं दान ॾिनो माए तर मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां हल। किथे ईअं न थिए जो मां पंहिंजे कौल ऐं बोल तो फिरी वञा। अदी मीरा, तुंहिंजी तबियत कीअं आहे? कहिड़ा हाल आहिनि? कुझु त आहे न अदी? हाँ ससी, मां ठीक आहियां, बस थोड़ी कमजोरी थी वई आहे। केॾी महिल दिमाग खे चक्कर था अचनि। अदी थोड़ो खाइण पीअण ते ध्यानु ॾे, अल्लाह कंदो त जल्दी ठीक थी वेंदी। तूं ॿुधाए जमाल जो तोसां रवैयो कीअं आहे? छा थियो ससी, तूं रोइण जहिड़ी थी वई आहीं? अदी जमाल खे लाइ छा थी वियो आहे? शायदि हू बीमार आहे, हकीमनि ऐं डॉक्टरनि जूं दवाऊं तो खाए। जेकॾहिं मां पुछांसि थी त विढ़े थो, मूंखे कुझु बि नथो ॿुधाए। छा हकीमनि ऐं डॉक्टरनि जूं दवाऊं तो खाए? पर छो? हाँ अदी, जमाल खे लाइ कहिड़ी बीमारी आहे? मूंखे तोखे ऐं चाचा हाशिम खे पंहिंजो दुश्मन तो समझे। ससी, अचानक जमाल में एॾो वॾो बदलाव कीअं ऐं छो आयो? ख़बर न आहे अदी, मूंखां त नफ़रत थो करे, पंहिंजे भरिसां बि नथो वेहण ॾे, पंहिंजी खट ते बि नथो वेहण ॾे। ससी, छा शादी खां पोइ बि हो तुझे खट ते? न अदी, हू त मूंॾे अखि खणी निहारे बि नथो। असां त बस नाले जा ज़ाल मुड़ुस आहियूं। छा को नाले जा ज़ाल मुड़ुस? हाँ अदी। ससी, किथे हू? हाँ अदी, इन जे करे ही हू मुंहिंजे वजूद खां नफ़रत थो करे। मां समझी वियसि मुंहिंजी भेण। अदी ग़लती त मूं कई आहे, एॾे बेहिस इंसान सां प्यार करे, मोहबत करे। अदी हाणे मां हिन शख्स सां गॾु न थी रही सघां। तूं फिक्र न कर ससी, मां तोखे हिन जहन्नम मां ज़रूर ॿाहिरि कढांसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। तूं त लाकअप में हुई। मूंखे छॾ, शामिर खे फोन कर ऐं उनखे होशियार कर। छा थियो शामिर खे? हेलो शमीर खान, कातन पियो ॻाल्हायां। हा कदन कर ख़बर ज़माने जी। शमीर खान, सरदार शाह ज़मान खे ख़बर पइजी वई आहे त शाहज़ेब खे तो मारायो हो। अरे कदन या कहिड़ी बकवास पे? शमीर, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं जान बचाइणी अथई त भॼी वञ, अॻे ई काफ़ी देर थी वई आहे। अरे ॾे तुंहिंजी ॻाल्हि। शाहज़ेब खे मां न पर गुलज़ार मारियो।
इन जी साख मां शाह ज़मान खे बि ॾेई आयो। तुझी मर्जी शामिर खान। गुलजार सॼी हकीकत सरदार शाह ज़मान खे ॿुधाए छॾी अथई। मासी बसरा शाही चाक चंगी भली। हाँ बा हाँ मां खुश चंगी भली आहियां। बसरा जड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन पिया। अबा मां त खुश आहियां पर मीरा खुश कोन अथई। छो मासी मीरा खे भला बुखार बुखार थियो आहे छा? अबा मीरा खे थी वियो अथई हिसाबी असर। गैबात जो असर थियो अथसी। सुत ते इलाज कराए छोकिरीअ जो कचे पाड़ पटेने जी त पोइ अबा मां इलाज न करे सघंदी। पर मासी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तोखे फुरण पटण लाइ रुगो असांजो घर मिलियो आहे छा? 7 राज पिया न। वञ वञ कंहिं ॿिए खे फुर। करीना ॾिठी न ॾिस पंहिंजे मुड़ुस जा फाल। मां तोखे चयो हो न त हाशिम खान खे आ बगी। इहो मुंहिंजी ॻाल्हि मञींदो ई कोन जेसी ताईं पाण न हुन ममड़ीअ जो हाल ॾिसंदो। किथे आहे मीरा? मीरा ससुई जे घर वई आहे। ज़रीना मासी बसरा खे 2 रुपया ॾेई छॾ। गरीब आहे वेचारी, दुआ कंदी। हाशिम खान सदो थियो। फकीरियाणी ज़रूर आहियां पर पिनण तुंहिंजे दर ते कोन आई आहियां। हाँ बसरा जड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन पिया। सॼो ॾींहुं अथई रोहे रला मथे खला। हुजे आराम वेहे घर त घर जी सुध पवई न। पाण ॼाण पंहिंजा कम मां चवंदीमांइ सच। सुभाणे मुंहिंजे दर ते इन्हे ममड़ीअ जे लाइ न अचिजांइ। हा ये 2-3 रुपया पाण सां ॿधी रखो। ॾुखे वक़्त में कम ई अथई जे न त वठिजांइ पॼे जो कफन। बसरा जड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन पिया। सच चए थो पियो। ओ मासी तरस तरस 2-3 रुपया वठी वञ। हलो 2-3 रुपया तो दे पियो पाण पीने की हाय माथे को 2-3 रुपया दे। ॾिठई कावड़ाए छॾी न बसरा खे। मीरा खे दौरा पवंदा आहिनि हाशिम। मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। ज़रीना करे त करे छा? ज़रीना ॿियो कुझु बि न करे। हाशिम खान लाइ कड़क चांहि ठाहे अचे। उथाणे उथण जी कर। शाबाश उथ न। ज़रीना करी त करी छा? क्या मिले कादे खोनी तो खैर त आहे? मामा साईं ख़ैर न आहे। छा थियो आहे? कुझु ॿुधा त सही मूंखे। मामा फिलहाल वक़्तु कोन्हे को। मोटी अची तोखे सभु ॿुधायां। शामिर ओ शामिर रोशू शामिर जज्बात या कुछ करे न विझे। कबूतर जी अदा अदा कबूतर सरदार साईं किथे आहे? शुक्र आहे दिलावर तोखे अल्लाह आंदो आहे। ओ ख़ैर त आहे न? लॻे थो तोखे ख़बर न आहे। छा थियो आहे? सरदार वेठो। सरदार साईं खे अलाए कंहिंजी फोन आई। सरदार ईअं तकिड़ो थियो फोन हिते रहिजी वई। मां रुगो गुटकू पियो कयां। सरदार साईं वियो त हवेली पर जेॾी महिल वापसि आयो त उनखे हथियार हथ में हो। सरदार कंहिंखे चयो कुझु कोन। गाॾी में चढ़ी ऐं अकेलो हलियो वियो। छा थियो? जो अकेलो हलियो वियो बॉडीगार्ड जो गत? न दिलावर सरदार बॉडीगार्ड खे हुकुम कयो त मुंहिंजे पोयां केर न अचे। केॾी महिल सरदार साईं निकिरी वियो? घणो वक़्तु थियो अथसि। हाशिम बा किथे आहे? हाशिम बा सरदार साईं सां गॾु आहे? हितां त सरदार अकेलो निकितो आहे। ज़रीना सिगो कर चांहि खणी आ, मथो तो फाटे। हाँ हाँ खणी थी अचां। खणी थी अचां अची त कोन थी। हली हाणे हली आ। अच
जो अची वियसि एॾी देर लाइ बि चांहि में सुठी करे चांहि ठाहियमि इन करे थोड़ी देर लॻी आहे। हा पी ॾिस न। पी ॾिस। वाह वाह, अॼु पहिरियों दफ़ो चङी चांहि ठाहे आई। अॼु पहिरियों दफ़ो चङी चांहि न ठाही आहे, अॼु पहिरियों दफ़ो तूं दिलि सां पीती आहे। वरी लाइ कंहिंजी फोन आई। हा दिलावर। हाशिम भा हिकदम सरदार साईं जे बंगले ते पहुची वियो। खैर न आहे। छो छा थियो आहे? हाशिम भा तूं अचण जी कर। सरदार साईं ख़बर न आहे केॾांहुं निकिरी वियो आहे। बस मां सिधो पहुतुसि। हाशिम चांहि त पी वञ न, केॾांहुं? अल्लाह साईं ख़ैर करे, वरी अलाए छा आहे, वरी न करे त करे छा। सरदार साईं खे सूबेदार सुखे फोन कई आहे। खैर सूबेदार खे फोन तो कयां, उन खां पुछां थो। सूबेदार साहब, मां दिलावर पियो ॻाल्हायां। सरदार साईं तव्हांखे फोन कई हुई ऐं सरदार साईं हितां निकिरी वियो आहे, अञा ताईं वापसि न अचे। छा सरदार साईं तव्हां सां गॾु आहे? न सूबेदार साहब, तव्हांखे सरदार साईं जी का ख़बर आहे? हा दिलावर, किथे आतो वारो यो भाणज शामिर। सरदार साईं या बंदूकड़ी हेठला मुसा इज्जत सां ॻाल्हा। इज्जत जा सका कॾहिं को तव्हां इज्जतदार थिया हो? ॿुधाए शामिर किथे आ त मेजालो ने कढी छॾिया आहे। इज्जतदार मुंहिंजो मेजालो एतिरो सस्तो नाहे जो तू आसानी सां कढी वञी। मुंहिंजे मेजाले कढण लाइ तोखे पंहिंजे सिर तां हथ खणणो पवंदो। सरदार शाह ज़मान, मां चवाई तो ॿुधाए, मौत मौत कंदो तो वती। ॿुधाए मूंखे। मुंहिंजे मारण खां अॻु में पंहिंजे सिर जो खेर कर। मुंहिंजो चेलाटो ऐं ॾेंभू तोखे दंगे मारे छॾींदा। तुंहिंजे कुतनि ते मुंहिंजी अखी नथी ॿुधे। कंहिंखे तो धमकी ॾी? अॼु बग़ैर हथियार जे आहियां ऐं माण्हू बि कोन्हनि, तंहिंजे करे तो मूंखे मारी। दिलावर खेर त आहे, छा थियो आहे? हाशिम भा खैर न आहे। हाशिम भा, सरदार साईं खे शाहज़ेब जे कातिलनि जी ख़बर पइजी वई आहे। सूबेदार मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे। पर बाबल साईं आहे किथे? मूंखे लॻे थो त सरदार साईं बंगुल जे बंगले ते वियो। उते भला छो वियो हूंदो? तो त शाहज़ेब खे माराइण वारो शमीर आहे। छा? पर शमीर त सरदार खे साख ॾेई वियो। हाशिम भा, वक़्तु न आहे, तूं गाॾी कढ, गाॾी में मां तोखे सभु कुझु ॿुधायां। हल त हलो। पाण सां गॾु हमराह वठी हलूं या ॿई हलूं? हाशिम भा, तूं रुगो गाॾी कढ,
मूं हमराहनि खे ॿुधाए छॾियो आहे सरदार साईं अकेलो आहे तूं हलण जी कर पुलिस बि निकिती आहे ऐं असां बि निकिरूं त पोइ अच त हलूं हलिया वो तो को शमीर जी पुछा कई आ वो वरी उपतियूं सुप्तियूं तो ॻाल्हियूं करी विफली तो मूंखे कसम पंहिंजे शहीद पुट शाह साहिब जो अॼु मां तोखे ऐं शमीर खे कोन छॾींदुसि छा समान ओ शमीर खबरदार मता का होशियारी कई सरदार शाह ज़मान हाणे नथो पुछी त शमीर किथे आ सिधो थी वॾो गंद थींदो ई खबरदार बगुल हथियार हेठ कर मत्ता का चालाकी की कोशिश करी अचो सरदार विदार सुखिया ये हथियार मुंहिंजो आ लेसन वारो आ ये मुझे हवाले कराए टीचर हथियार सरदार साहब खे हाणे ॿुधाए पंगुल खान शमीर किथे आ ठोके आई सीने में गोली ममड़ी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए वाकई का ग़ैबात अथई या दिलावर जे इश्क में चरी थी वई आहीं या मिड़ई घर जे कम खां थी नटाई मूंखे त लॻे थो त हवेली में रही हद हराम थी वई आहीं तूं जॾहिं न करे त करे छा चाची मूंखे ससी जो दुख आहे न ग़ैबात जो असर आहे न ई दिलावर जे इश्क में चरी थी वई आहियां हाणे ॻाल्हि न मटाए ससु ई पंहिंजे घर में ख़ुशि वेठी आहे पसंदि जो मुड़ुसु कयो अथसि अञा छा खपेसि जेकॾहिं मां हुजी हा त ससीअ जी सार बि लही आ चाची आहीं तॾहिं थी ईअं चवी कॾहिं ॿ पेर भरे ससीअ जे घर वई आहीं ससीअ खां हाल अहवाल वरितो अथई इहा ॻाल्हि तूं मूंखे न सम्झाए मूंखे सॼी ख़बर आहे शुरू में ज़ाल मुड़ुसु कोन ठहंदा आहिनि नंढी नंढी ॻाल्हियुनि ते विड़ी पवंदा आहिनि पोइ आहिस्ते आहिस्ते हिक ॿिए खे सम्झी वेंदा आहिनि तूं इन ॻाल्हि जो फिक्र न कर चाची ईअं नाहे ससीअ ऐं जमाल हिक ॿिए खां सफ़ा परे आहे मूंखे त ससीअ जो उल्को ई खाई वियो आहे चुप करे वेही रहो खबरदार जो हाशिम जे साम्हूं इहा ॻाल्हि बि कई अथई मतां भेण जो घर पिटाई हर घर में नंढा नंढा जहिड़ा थींदा आहिनि पंहिंजे चाचे हाशिम खे ई ॾिसी वठ कॾहिं मूंसां प्यार सां ॻाल्हायो अथसि चाची तूं असांजी वॾी आहीं असांजी माउ जी जाइ ते आहीं तूं ससीअ ॾे वञ उनजी सार लही आहे उन खां हाल अहवाल वठी आहे हा वेंदीअसि ज़रीना हिकिड़ी घर जो कमकार करे या ममड़ियुनि जी सार संभाल लहे ज़रीना करे त करे छा जमाल ही तुझी ज़ाल आ तुझो प्यार आ मां ॾिसां पियो तुंहिंजो ससुई सां वर्ता सही न आहे अॻे पोइ इहा कमी ॾेई ही नंका तुंहिंजो बाबा मां बेवस आहियां जे ससी मुझे वेझो थी अचे त मूंखे अलाए छा थो थी वञे दिल थी चवे त ही घर छॾे मां हलियो वञा पंहिंजे पाण ते काबू रख दिल जी ॻाल्हि न दिमाग़ जी ॻाल्हि मञ छो तो पाण खे ख्वार करी बाबा मां कयां त आखिर कयां छा ही सभु कुछ मां ॼाणी वणी नथो कयां मां पाण परेशान आहियां बाबा कुछ बि कर जमाल पर मूंखे ससुअ जा हिन घर में सुनका न पर टहक ॿुधण में अचनि न त सभ खां अवल मां तोखे मोचड़ा हणंदुसि चाचा न चओ जमाल खे कुछ भी न ॾेस धड़का तुंहिंजा ये धड़का मुझो जीव था जोरन जमाल जहिड़ो बि आ मुंहिंजो आ जेकॾहिं जमाल मूंखे छॾे बि ॾिनो त मां हे घर कॾहिं बि न छॾींदसि चाचा हाणे तूं मुंहिंजा सुॾका न ॿुधंदे ससुई थी मां तुंहिंजो दर्द समझा थो पर खुदा थो ॼाणे मूंखे का ख़बर न हुई धीअ जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त मां जमाल सां तुंहिंजी शादी न कराया चाचा
मां खुश आहियां त मुंहिंजो जमाल ज़िंदा आहे। एतिरनि गोलियुनि हूंदे रब पाक हिनखे बचायो आहे। बस चाचा, जमाल जी ज़िंदगी मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। ससुई जमाल जी पारत थी, अल्लाह कंदो जमाल जल्द ठीक थी वेंदो। चाचा, जमाल खे ॿियो कुझु छा थियो आहे? जमाल त मूंखे कुझु ॿुधाए ई नथो। छा तोखे ख़बर ना है? तोखे ख़बर कीअं हूंदी? थिए जमाल गोली लॻण खां पोइ चिड़चिड़ो थी वियो। कंडल